तव्हां सभिनी खे पंहिंजे हिफ्ज़ अमान में रखे, तव्हांजे रिज़्क़ में, रोज़ी में बरकत अता फरमाए। खुदा ताला तव्हांजे नंढनि जे दिल में वॾनि जी इज़्ज़त मोहब्बत अता फरमाए। खुदा ताला तव्हांजी औलाद खे नेक ऐं सलीह करे। खुदा ताला तव्हांखे एतिरी तौफ़ीक़ अता फरमाए कि तव्हां पंहिंजे ॿारनि खे फुल मोहब्बत ऐं प्यार सां चङी तरबियत, चङी तालीम ॾेई सघो। महिरबानी करे पंहिंजी औलाद खे जेतिरो क़दुरु थी सघे तालीम ॾियण जी कोशिशि कयो। पंहिंजी छोकिरियुनि खे, न्याणियुनि खे चङी तालीम ॾियारियो, छो जे अॻिते जो दौरु अचे पियो, उन में तालीम निहायत ज़रूरी आहे। खुदा ताला तव्हांजे दिल में पंहिंजे पाड़े वारनि जे लाइ इज़्ज़त ऐं मोहब्बत अता फरमाए। जीअं त अॻु में बि मां पंहिंजी जमायत खे चवंदो रहियो आहियां, आईंदा जो वक़्तु अचे पियो, इन में महांगाई तमामु वधी वेंदी ऐं महांगाई वधे पई। जो बि तव्हांजी आमदनी आहे उन मां कुझु हिसो तव्हां बचाए रखो। ख़ुदा ख़ैर करे, नंढो हुजे या वॾो हुजे, ग़मी ख़ुशी हर कंहिं वटि अचणी आहे। पंहिंजी आमदन मां कुझु हिसो तव्हां हमेशह बचाए रखो, जो ज़रूरत ते तव्हांखे कमु अचे। नंढो वॾो ॿार बचो अगरि बीमार थिए थो, तव्हां वटि को रक़म हुजे कि तव्हां उन टाइम परेशान न थियो। हमेशह जॾहिं बि तव्हां वांदा वेठा आहियो, सलाद शरीफ़, दुरूद शरीफ़ इन जो विर्तु कयो। नमाज़ खां पोइ दुरूद शरीफ़, सलाद शरीफ़ ऐं ज़िक्र कयो। ख़ुदा ताला इन दुनिया में बि आख़िरत में इन जो तव्हांखे अजर ॾींदो। हमेशह पंहिंजी फ़ौज जे लाइ दुआ गो रहो। मुल्क में जो दहशतगर्दी एतिरी हुई कि उहो तव्हांजी फ़ौज जंहिं दहशतगर्दी जो मुंहुं ॾिनो आहे। ख़ुदा ताला असांजी फ़ौज खे हिमत अता फरमाए। ख़ुदा ताला ता क़यामत में मुल्क खे क़ाइमु रखे। ख़ुदा ताला तव्हांखे आबाद रखे, तव्हांजी औलाद खे नेक ऐं सालेह करे। हमेशह इन मुल्क जे लाइ, पाकिस्तान जे लाइ, फ़ौज जे लाइ हमेशह तव्हां नमाज़ में दुआ गो रहो। फ़ौज जी क़ुर्बानियूं आहिनि, शहादत आहिनि। असांजा बच्चा, असांजा ॿार जो फ़ौज में ज़ख़्मी थिया आहिनि, उन्हनि जे लाइ बि तव्हां दुआ कयो। इहो फ़ौज तव्हांजी पंहिंजी फ़ौज आहे। ख़ुदा तव्हांखे ख़ुशि रखे, आबाद रखे। बिस्मिल्लाह रहमान रहीम। अल्लाहुम्मा सल्ली।
اے میرے کلر اللهم صل لا اله الا الله محمد رسول الله